जबल जी ऊंची टकरी इंतहाई खूबसूरत है। बरसातन दौरान कारे जबल ते पवंदड़ पानी जिते भी वही वियो उते दिल के वणंदड़ माथरियूं उठाईंदो वियो, जंहिं करे हज़ारे सालन का हिन मन मोहींदड़ खूबसूरत कारो जबल ठटे समेत सिंध जी फितरी सूह जो एक शानदार मुनफरद जबल है, जिते सियाह तोड़े नौजवान भी बरसातन दौरान घुमण ऐं तफरी करण लाइ ईंदा आहिनि। मुझे वालिद साहब हाजी मोहम्मद इलियास हमगम जो के पंहिंजे हिकिड़े तमामु मशहूर मकाले जे अंदरि लिखियो त ठुल जेका पॉइंट आहे उहो तक़रीबन असां हिते यानी ॻोठ अला रखियो जो जाम हाउस वारे साइड खां अगरि असां ॾिसंदासीं त 2000 फुटनि जी बुलंदी ते मौजूदु आहे, पर अगरि असां सतह समुंड खां काउंट कंदासीं त 8000 फुटनि जी बुलंदी ते मौजूदु हीअ ठुल वारी जेका एरिया आहे उहा कारे जबल जी जेका टॉप लेवल जेका टॉप हाईएस्ट जेका पीक आहे उहा 8000 फुट बुलंद आहे। कोहिस्तान जो ही कारो जबल सदियन खां वठी इंसानन तोड़े जंगली जीवत लाइ छप्पर ऐं छां रहियो आहे। सदियूं अॻु सिंधु दरिया जे वहकरनि समेत बरसाती पाणी जे वहकरनि जे करे कारे जबल जे ओट में पाणी जी मौजूदगी जा वाज़े चिटा आसार अॼु बि मौजूदु मिलनि था। जबल अॼु बि जॾहिं मींहुं वसे थो त मियाणो पाणी जबल जे बुलंदियुनि ताईं हेठि किरण महिल अमेरिका जे नियागरा आबशार जियां खूबसूरत दिलफरेब मंज़र पेश करे थो। सावणी जी वसकारे बैदि हिन जबल ते तोड़े आसपास मौसम एतिरो त ख़ुशगवार ऐं वणंदड़ बणिजी वञे थो जो हिते ईंदड़नि खे कोह मरी या कश्मीर जूं वादियूं ऐं हसी निज़ारा बि विसरी वञनि था। हिन भेरे बि ताज़ियुनि बरसातनि खां पोइ कारो जबल समेत सॼे कोहिस्तान जा पट ऐं टकरियूं मेरान जी साई चादर ओढ़े कुदरती फितरती सूंहं जो खूबसूरत निज़ारो पेश करे रहियूं आहिनि। कारे जबल ते अड़ांगो सफ़र करे पहुचण खां पोइ ईअं महसूस थींदो आहे त ॼण कुदरत ऐं फितरत जा समूरा हसीन रंग ऐं मंज़र हिते समायल आहिनि। सॼो साई चादर में ढकिजो वञे ऐं बरसाति ख़तमु थी थिए पोइ केतिरो अरसो इहो गाह जेको आहे सो चङो त अधु सुको अधु साओ इन पोज़ीशन में रहे थो। पोइ नेठि सियारो ख़तमु थियो तंहिं खां पोइ बि मुकमल फिर सुकी थो वञे, पर उहो बि मालदार माहौल लाइ वॾो राज्यो आहे। हींअर त माशाअल्लाह सरसब्ज़ लॻो पियो बेनज़ीर जन्नत जो नज़ारो करे। कोहिस्तान जी लोक अदब जो मरकज़ भी कारो जबल ही आहे, जिते शाइरनि जे सरताज शाल अब्दुल लतीफ़ कारो जबल के छप्पर जो नालो ॾिनो आहे। समर जिनी नसाण हो त हमाती तिन जो कारे छेछ छप्पर में पुनू ईंदो पाण थींदी रेज रियाण लहज़े मंझि लतीफ़ चए। साॻी रीत कोहिस्तानी कचरियूं भी कारे जबल ऐं कोहिस्तान जी सकाफ़ती इल्मी अदबी सरगर्मियुनि जो अहम हिसो आहिनि, जिते मालवंद माण्हू शाम जो कचरियूं करे हिक ॿिए खे बैत ॿुधाईंदा आहिनि। कोहिस्तानी कचहरी जेका आहे उहा हिते न सिर्फ़ मींहं जे मुंद में बल्कि ॾुकार हुजे थोरे ज़ुकार हुजे, इहो कोहिस्तानी मारोड़नि जो हिकिड़ो रवाज रहियो त उहे मस्जिद में नमाज़ पढ़ण खां पुठियां ॿाहिरि मस्जिद जे या दुकान आहे उन दुकान जे ॿाहिरां वेही करे ओड़े पाड़े जूं उठ राज जूं ॻाल्हियूं ख़बरूं ऐं कंहिं वटि रेडियो हूंदो त उहो रेडियो कम्युनिकेशन जो जेको ज़रियो हूंदो उहो कंदा रहंदा आहिनि। इन मेड़ाके खे इन कचहरी खे असां कोहिस्तानी कचहरी चवंदा आहियूं या मच ते मार्को चवंदा आहियूं। अगरि सर्दी भले केॾी बि सख़्तु हुजे, गर्मी भले केॾी बि तेज़ हुजे, पर वरी बि कोहिस्तानी कचहरियूं इहे हलंदियूं रहंदियूं आहिनि। अॼुकल्ह वस जी जेका मौसम हले पई उन मौसम में मूं पंहिंजे हिकिड़े मकाले में 2 सिटूं पंहिंजे वालिद मोहतरम जूं लिखियूं, जेके आउं